जी बिल्कुल नाज़रीन, मां इन वक्त मौजूद आहियां सिविल हॉस्पिटल झोल। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल 4 ॾींहं पहिरियां झोल जी हद काज़ी शाख जिथे ॻोठ रियाज़ा राई में पीउ पंहिंजी 15 सालाना धीउ फरीदा लिगारी जंहिंखे पंहिंजे वालिद सिकंदर लिगारी बेदर्दी सां क़तल करे पंहिंजे घर जे अंदरि दफ़न करे छॾियो। जंहिं बाद हुन जे केस में हिन महिल ताईं का बि नई अख़बाराई न अची सघी। झोल पुलिस सां जॾहिं राब्तो कयूं था त उन्हनि जो चवणु आहे त असांजा मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते छापा जारी आहिनि, पर हिन महिल ताईं का बि जेको आहे सो गिरफ़्तारी न थी सघी। जॾहिं त डॉक्टर जे अमले सां ॻाल्हि ॿोल्हि थी आहे त हुननि जो चवणु आहे त इब्तिदाई रिपोर्ट जेकी प्रोविज़नल रिपोर्ट आहे जेकी जारी थी सघी आहे, जेकी झोल थाणे ते पिण असां ॾेई छॾी आहे। ऐं उन रिपोर्ट में जेको आहे सो ॿुधाए पियो वञे त छोकिरी खे घुटो ॾेई क़तलु कयो आहे ऐं उन में जेको आहे सो हुनजी चहिरे खे मुसवार कयो आहे, जंहिं सबबु हुनजो हेठियां 4 ॾंद टुटल आहिनि, ॼाड़ी पिणु टुटल आहे ऐं खाॿे पासे नक में धकु लॻल आहे। ऐं वधीक डॉक्टरनि जो चवणु आहे त जेकी फाइनल रिपोर्ट आहे उहा 15 ॾींहंनि खां बाद में जारी कई वेंदी। कैमरामैन टीम सां गॾु मंसूर कासकेली, WTN न्यूज़ झोल।